लतीफ़ जी शाह सचल सामी जी बोली नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रीन जी अव्हां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। सारंग सार लहज अला अला ॻोञनि जी पाणी पोज पटनि ते अर्ज़ा अन करीज वतन वसाइज त संघारनि सुख थिए। अव्हां खे सावण जे महीने जो ॾिणनि वारनि जूं वाधायूं हुजनि ऐं वाधायूं हुजनि शायर नारायण श्याम जे जनम ॾींहं जो। अव्हां खे मां ॿुधायां त जॾहिं यूट्यूब ते असां नओं न्यापो चैनल ई खोलियोसीं त पहिरियों प्रोग्राम असां नारायण श्याम जी सालगिरह जो कयो होसीं। त अॼु नओं न्यापो जी बि सालगिरह आहे त अव्हां खे उन जो बि वाधायूं हुजनि। तव्हांजे साथ ऐं सहकार सां असां जेको आहे पंहिंजे सिंधियत जे हलचल ऐं कल्चर ॿोली ऐं तहज़ीब जे प्रोग्रामनि ते तरतीब ॾियण ऐं पेश करण में अॻिते विख खई आहे। नारायण श्याम जे कुटुंब जे भातियुनि खे बि असां वाधायूं पेश कयूं था। संदसि पोटी चारूअ खे बि श्याम जे सालगिरह जूं वाधायूं हुजनि। हिकु दफ़ो वरी अव्हां खे वाधायूं नओं न्यापो जे सालगिरह जो। अॼु जे प्रोग्राम तहत नारायण श्याम जा कुझु गीत घनश्याम वासवाणी पंकज जेसवाणी ऐं सपना जी आवाज़ में पेश कंदासीं। उन्हनि जी शाइरी ऐं के यादगार तस्वीरूं जेके आहिनि अव्हां सां वंडींदासीं। नारायण श्याम जॾहिं हयात हुआ तॾहिं उन्हनि सां शाम मल्हाईसीं। शाम सां हिकु शाम ऐं ख़ासि उन्हनि जा गीत असां जेके आहिनि से रिकॉर्ड करायासीं कान मोतियारो उन जे सहकार सां। ज़िंदगीअ जे राह ते डोड़ी जॾहिं थकिजी पवां यादि तोखे थो करियां यादि तोखे थो करियां या इन खां राह ॿुधी छिणकी बसि काबड़ी मुस्कुराए कंहिं कई प्यार में किटकिटाई। शांति हिरानंद पंहिंजे मख़सूस अंदाज़ में क्लासिकल अंदाज़ में उन्हनि जा गज़ल ॻाता। शाम तूं कीअं हिन पासे आएं जंहिं बि ॾिठो तंहिं वरजायो पे चपन चुरिया अखे ॻाल्हायो पे। कई शाम जूं गज़ल्स आहिनि गीत आहिनि ऐं तराइल आहिनि। त तराइल जी ॻाल्हि त इहा मूंखे यादि निकिती त अॼु जे हिन प्रोग्राम में सीनियर ब्रॉडकास्टर ऐं जर्नलिस्ट राइटर शालिनी सागर जेका आहे पंहिंजूं यादियूं जेके आहिनि जॾहिं ऑल इंडिया रेडियो ते शाम ईंदा हुआ उहे वंडे रही आहे ऐं इन खां अलावा शाम जी शाइरी बि पेश करे रही आहे। त असां अव्हां खे हिन ख़ूबसूरत सफ़र में हम सफ़र बणाए रहिया आहियूं। पेश आहे ख़ासि प्रोग्राम। नई आहे नित नाज़वारनि जी ॿोली नई आहे नित नाज़वारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली नई आहे नित नाज़वारनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। बहारुनि जी ॿोली सभे सिखिया जे बहारुनि जी ॿोली निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली।
अलाइए न थे जो किताबन में पढ़ जे अलाइए न थे जो किताबन में पढ़ जे अलाइए न थे जो किताबन में पढ़ जे त हुई सिंधुए सिंधवारन जी बोली त हुई सिंधुए सिंधवारन जी बोली निगाहुन अदाउन इशारन जी बोली नई आहे नित नाज़वारन जी बोली निगाहुन अदाउन इशारन जी बोली निगाहुन अदाउन इशारन जी बोली निगाहुन अदाउन इशारन जी बोली। हिंद सिंध जे बर्कशायर नारायण शाम जे जन्म ॾींहं जूं सभिनी सॼणनि खे वाधायूं हुजनि। मां पाण खे बेहद ख़ुशनसीब थी आहियां जो दहलीअ जे हिन शाइर सां ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस में कमु कंदे मिलण जो मौक़ो मिलियो। संदन गज़ल ऐं गीत सिंधी सर्विस जो अमुल सरमायो ऐं ॿुधंदड़नि में बेहद ई मक़बूल रहिया। शाम जी शख़्सियत जूं ख़ूबियूं हुयूं हलीम सुभाउ, न्याज़ ऐं निबड़त जी मूरत ऐं मिलनसार, नंढे वॾे सां सिक मोहबत सां मिलंदा ऐं हिमत अफ़ज़ाई कंदा। शाम जी शख़्सियत जी झलक संदसि हिन शेर मां ज़ाहिर थिए थी। हुजे जा खाण खूबियुनि जी ऐं ऐबनि खां बिनह आजी, हुजे जा खाण खूबियुनि जी ऐं ऐबनि खां बिनह आजी, न पंहिंजी शाइरी अहिड़ी न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी। अॼु अहिड़े हिंद सिंध जे मायानाज़ शाइर जो जनम ॾींहुं आहे। सभिनी सॼणनि खे ॿिठियूं ॿिठियूं वाधायूं हुजनि। अवां चवंदा ॿिठियूं वाधायूं कीअं? त इहो हीअं जो इन्हीअ ॾींहुं गुज़िरियल साल नओं न्यापो प्रोग्राम शुरू थियो हो, जंहिंमें असीं सिंधियत जी झलक पसूं था। नओं न्यापो प्रोग्राम जी पहिरीं सालगिरह जे हिन मौक़े ते इन प्रोग्राम जी रूबनामा वीना श्रृंगीअ खे मणी मुबारकूं ऐं शुभकामनाऊं। शल नओं न्यापो अञा वधीक वधे वीचे। शाम जे जन्म ॾींहं जे मौक़े ते पंहिंजी भेटा पेश कंदे संदन तराइल पेश करे रही आहियां। सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध सिंधियुनि में वसे, सिंध हिते सिंध हुते। मुल्क बणिजे थो मिटीअ सां न मगर माण्हुनि सां, मुल्क बणिजे थो मिटीअ सां न मगर माण्हुनि सां, सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां। ॼाण माण्हुनि जी पवे साफ़ संदन ॿोलीअ मां, शाम ॻाल्हाइजे सिंधी थी जिते सिंध उते। सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध सिंधियुनि में वसे, सिंध हिते सिंध हुते। कहिड़ी दुनिया मूंखे अॼु ॻाल्हि कयो, कहिड़ी दुनिया मूंखे अॼु ॻाल्हि कयो। लुड़का गोखिल ख़ुशीअ जी ॻाल्हि कयो, लुड़का गोखिल ख़ुशीअ जी ॻाल्हि कयो। कहिड़ी दुनिया मूंखे अॼु ॻाल्हि कयो,
वे हो टेढ़ा दड़ा करिया जी गाल करियो वे हो टेढ़ा दड़ा करिया जी गाल करियो लुढ़का गोखिला खुशिया जी गाल करियो लुढ़का गोखिला खुशिया जी गाल करियो कहरी दुनिया मुठिया जी गाल करियो प्रीत जो गीत ॿुधाए सिंधु वेर जी आग बुझाए प्रीत जो गीत ॿुधाए सिंधु वेर जी आग बुझाए प्रीत जो गीत ॿुधाए नौ न्यापू जो उनवान शाम जे शेर मां ई इहो खयो आहे हिकु दफ़ो वरी सदा हयात शाइर शाम जे जनम ॾींहं जूं संदसि कुटुंब ऐं चाहकनि खे वाधायूं हुजनि नौ न्यापू जी पहिरीं सालगिरह बि मुबारक तव्हांखे अणांजिन राहुनि तां रह गुज़र थींदे अव्हां जी ताउन सां सिंधियत जे सफ़र जो हिकु साल असां कामयाबी सां पूरो कंदे अव्हां सां मुखातिब आहियूं बकौल शाम जी पहुतासीं कहिड़े माग वञी छा कंदे पुछी पहुतासीं कहिड़े माग वञी छा कंदे पुछी हा ॾिस त हिन सफ़र में लंघियासीं किथां किथां शाम जे फ़न फ़िक्र शाइरी ऐं शख़्सियत जे किन पहलुनि जो ज़िक्र कंदासीं के यादगार तस्वीरूं बि अॼु जे प्रोग्राम में शामिल करे ॾिया आहियूं हिंद सिंध जे प्यारे दिल्ली निवासी सदा हयात शाइर सां कहिड़े साल मुलाक़ात थी इहो त मूंखे यादि न आहे उन्हनि जो ऐं डॉक्टर हारूमल सदारंगाणी जो साथ ऐं सहकार हमेशह मिलियो नारायण शाम जे हयातीअ दौरान उन्हनि सां हिकु शाम सां शाम असां मल्हाई हुई जंहिंमें ॿिन्हिनि कदावर शख़्सियतुनि जो साथ ऐं सहकार रहियो मारवी जी पहिरीं इंटरनेशनल लतीफ़ कॉन्फ्रेंस में बि 3 ॾींहं डॉक्टर हारूमल सदारंगाणी ऐं शाम मौजूदु रहिया ऐं पंहिंजी आशीर्वाद असांखे ॾिनऊं मुंहिंजे सफ़रनामे पखा ऐं पहाड़ ॾिठी मूं ॾींहं थिया जो शाम पंहिंजे मुबारक हथनि सां महूरत कयो माज़ी जी झरोकनि मां शाम जी माठणी शख़्सियत जा के अक्स ऐं ओलड़ा उभरी अचनि था सनन गुफ़्तगू थधी हीर जियां आवाज़ सॉफ्ट चहिरे ते हल्की मुर्क नारायण शाम गज़ल दोहा सोरठा कथा रुबायूं हायको गीत सानेट खंड काव्य रूप माया ऐं ॿारहं गीत वग़ैरह लिखी शाइरी जे हर सिन्फ़ खे मालामाल कयो किताबनि ते नज़र विझंदासीं पंखड़ियूं रुबायूं ऐं रूप माया खंड काव्य रंग रती लहर रोशन छांवरो माक बिना राबेल बारीअ भरियो पलांद आछींदे लॼ मरां महकी वियल सुबुह ॾात ऐं हयात भाङो पहिरियों ऐं ॿियो आछींदे लॼ मरां ते साहित्य अकेडमीअ खे अवॉर्ड सां नवाज़ियो शाम पंहिंजे शाइरी में फ़रमाए थो हुजे जा खाण ख़ूबियुनि जी ऐं खामियुनि खां बिना आजी न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी न पंहिंजी शाइरी अहिड़ी ॿिए शेर में फ़रमाइनि था शेर तोसां रिहाणियूं कंदा कुर्ब मां न हूंदुसि त छा थी पियो ऐं पिरी आदमी थो जिए बसि ॻणियल ॾींहं के शेर जी ज़िंदगी सिज सऐं नित नई शाम जे ज़िक्र सां अयाज़ जो नाव बि लभनि ते अची वञे थो शेख अयाज़ सुर नारायण शाम में शाम जे विछोड़े ते फ़रमाए थो सिंधु तुंहिंजी लहर जीअं हो नारायण शाम
कीअं कंदो विश्राम सो गंगा जे गोद में। ऐं इन खां अलावा अव्हांखे सभिनीनि खे ॼाण आहे त उन्हनि यादगार नज़म लिखियो हो, ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम। ऐं ॿी तरफ़ श्याम पंहिंजे मातृभूमीअ खे यादि कंदे फरमाए थो, अलाए कहिड़ीअ घड़ीअ इन मां शाम निकितासीं, अलाए कहिड़ी घड़ीअ इन मां शाम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण बि नसीब न थी। श्याम जी शाइरी आम ऐं ख़ासि जे दिलनि में जाइ जोड़ी आहे। हिंद सिंध जे फनकार संदसि शाइरी खे सुरनि में सजायो आहे। पद्मश्री शांति हीरानंद श्याम जा गज़ल पंहिंजे मख़सूस क्लासिकी अंदाज़ में ॻाता आहिनि। अखि न तारनि में ॿुड़ी से जॾहिं निहारे न सघियुसि, पर ॾिसी चंड तोखे पाण संभारे न सघियुसि। इन खां अलावा आबदा परवीन, भगवंती नामाणी, कमला केसवाणी हर नंढे वॾे फनकार श्याम जी शाइरी खे ॻातो आहे। घनश्याम वासवाणी ऐं अरुणा कुंदाणी जी आवाज़ में बेहद मक़बूल फिल्मी दो गानो चांदनी रात ऐं अकेलाई, निंड नेणनि में आ शर्माई। मारवी सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम तरफ़ां प्रेस क्लब ऑफ इंडिया में असां कुझु अर्सो पहिरीं हिकु प्रोग्राम रखियो हो, जंहिंमें दिल्ली जी ॻाईंदड़ फनकार पंकज जेसवाणी श्याम जी रचना ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाती। ज़िंदगीअ जी राह में डोड़ी जॾहिं थकिजी पवां, यादि तोखे थो कयां। पंकज जेसवाणी जो ॻातल श्याम जो इहो कलाम ऐं इहा वीडियो रिकॉर्डिंग असां हिन प्रोग्राम में शामिल करे प्रोग्राम खे अलविदा करे रहिया आहियूं। सभिनीनि खे श्याम जे जनमॾींहं ऐं नओं न्यापो जे सिंधियत जे सफ़र जी पहिरीं सालगिरह जूं वाधायूं पेश कंदे मां वीना श्रींगी अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। साथ सलामत। जिंदगी जी राह में जिंदगी जी राह में थोड़ी जगह थक जी याद तो के तो करिया, याद तो के तो करिया। जिंदगी जी राह में थोड़ी जगह थक जी याद तो के तो करिया, याद तो के तो करिया। चंद्र तारा प्यारे आया, दिल घुरे छा नथी। चंद्र तारा लारे आया, दिल घुरे छा नथी। पर चढ़ी पहुँचण बजाए, पर चढ़ी पहुँचण बजाए जगह तेरी भटकी पवां। याद तो के तो कया, याद तो के
रहा था गमे जहां का एहसास, आज तो याद बेहिसाब आया।